डहर की मां मुनवर लाल जी ख़बर मूजिब डहर की पुलिस सां मुक़ाबले दौरान एक फोरू मारिजी वियो जेको पंजाब जो रहवासी हुयो। पुलिस ज़रियनि मूजिब जवाबदार जो तालुक पंजाब जे शहर पाकपतन सां ॿुधायो पियो वञे। डहर की दाद रोड फाटक लॻ कुंडे वारे पीर अॻियां मुक़ाबलो पेश आयो जिते जवाबदार पुलिस मथां सिधी फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में जवाबी कार्रवाई दौरान फोरू मारिजी वियो। वाक़े बाबति वधीक ॼाण अञा साम्हूं नाहिनि आया, जॾहिं त पुलिस मूजिब मामले जी जांच जारी आहे। वधीक तफ़सील हासिल थियण बाद ख़बर अपडेट कई वेंदी। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त डहर की पुलिस सां मुक़ाबले दौरान हिकु फोरू मारिजी वियो जेको पंजाब जो रहवासी हुयो। ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं डहर की पुलिस सां मुक़ाबले दौरान हिकु फोरू मारिजी वियो जेको पंजाब जो रहवासी हुयो।